अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली कार और यहाँ मालवी की सबका प्रोग्राम का नाज़रीन है। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी बिनितादी पार्टी नए नैब चेयरमैन जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रीन मौसम नैब चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड वक़्त बाकर जो नालो हुकूमती लिस्ट में सभिनी खां मथे आहे। ज़रीन मौजूद समूरियूं सियासी पार्टियूं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जे नाले ते मुतफ़िक़ आहिनि। ज़रीन जो चवणु आहे त जस्टिस मक़बूल बाकर जो नालो आसिफ जरदारी ऐं शहबाज शरीफ़ में मुलाक़ात में बि ग़ौर हेठि आयो। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो जून में थी वेंदो। मुआहिदे खां पोइ बोर्ड लेवल मीटिंग थींदी, जंहिं बाद पैसा मिली वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त IMF खे $5 अरब जो चयो आहे। उम्मीद आहे त $4 अरब ताईं थी वेंदा। पेट्रोलियम इसमनि जूं क़ीमतूं ख़ुशीअ सां न पर मजबूरीअ में वधायूं आहिनि। जेकॾहिं पेट्रोल जा अघ न वधाइण हुजनि हा त मुल्क डिफॉल्ट करे वञे हा। फ़िलहाल बिजली जूं क़ीमतूं वधण जे हवाले सां का बि समरी वठण न आई आहे। IMF सां इदारनि जी निजकारी जी ॻाल्हि न थी आहे। आवाम महांगाई में बीठल आहे, गरीब ख़ानदान रुली विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माण्हुनि वटि हिक वेले जी मानी तोड़ इलाज ऐं दवाउनि लाइ बि पैसा न आहिनि। माण्हू बेरोज़गार आहिनि ऐं महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। दिलि ते पथर रखी पेट्रोल जा अघ वधाइण जो फ़ैसिलो कयो। हुन मां बाद 28 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी। लाहौर जी स्पेशल कोर्ट में FIA मनी लॉन्ड्री केस जी अॼु ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जो वॾो वज़ीर हमज़द शहबाज सिंह अदालत में पेश थिया। जज केस जी ॿुधणी दौरान चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति मुतज़ाद रिपोर्टूं आयूं आहिनि। हिक तरफ़ लिखियलु आहे त मॉडल टाउन जो एड्रेस 41D मौजूद ई न आहे। गॾोगॾु इहो बि लिखियलु आहे त जवाबदार सलमान शहबाज मुल्क खां ॿाहिरि आहे। सलमान शहबाज ऐं ताहिर नक़वी जी वल्दियत बि लिखियलु न आहे। FIA जे प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त लिखण वारे खां ग़लती थी आहे। हू लिखणु चाहे पियो त जवाबदार मौजूदु न आहे। सूबे जो ख़ादिम रहियो आहियां। सरकारी खज़ाने मां न कॾहिं पघार वरिती, न कॾहिं को TADA वरितो आहे। पेट्रोल बि पाण भराईंदो आहियां। पघार ऐं TADA जी रक़म 7-8 करोड़ बणिजे थी, जेको मुंहिंजो कानूनी हक़ आहे। मनी लॉन्ड्री केस में अदालत में ॿुधणी दौरान बयान ॾींदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुन शुगर मिल्स खे सब्सिडी नाहे ॾिनी, जंहिंसां संदसि ख़ानदान खे 2 करोड़नि जो नुक़सानु थियो। केस में मथस 25 लख रुपयनि जी मनी लॉन्ड्री जा इल्ज़ाम मिलिया विया। बयान बाद वज़ीर आज़म अदालत खां वापसी जी इजाज़त घुरी। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़द शहबाज खे वञण जी इजाज़त ॾेई छॾी। यौम तकवीर जे मौक़े ते एटमी ताक़त जे ख़्वाब खे हक़ीक़त बणाईंदड़नि खे ISPR पारां भेटा पेश कई वई। ISPR पंहिंजे बयान में चयो आहे त हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जी जारियत खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। 24 साल अॻु 28 मई 1998 ते पाकिस्तान घटि में घटि न्यूक्लियर डेटोनेंस क़ाइमु कयो, जंहिंसां इलाइक़े में ताक़त जो तवाज़ुन बहाल थियो। हथियारबंद फ़ौजूं उन्हनि सभिनी माण्हुनि खे भेटा पेश कनि थियूं जिन विलोस कमु कयो, जेकी ॾुखियाईनि ख़िलाफ़ साबित क़दम रहिया ऐं उन खे मुमकिन बणायो। इस्लामाबाद में लॉन्ग मार्च दौरान अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण ते इमरान खान ऐं बिन ख़िलाफ़ 16 केस दाख़िल।
केस में शामिल कुरैशी, असद उमर, शीरीन मसारी, ज़रताज कुल, खुरम नवाज़, अली अमीन गंडापुर ऐं ॿिनि खे जवाबदार नामज़द कयो वियो। सिंध के वॾे वज़ीर मादरी शाह की सदारत हेठि सिहत बाबति इजलास। सिहत वारी वज़ीर डॉक्टर ज़रा पेशो, नाणे वारो सेक्रेटरी, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक। इजलास की ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जून 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जे 75 नयुनि स्कीमनि जी लागत 7 बिलियन रुपया आहे। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स के कम तेज़ करण की हिदायत। सेक्रेटरी वर्क्स मूजिब 10 स्कीमूं जून ऐं 26 स्कीमूं डिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं। सिंध सरकार कराची में हदकलिन के खात्मे लाइ हिकमत अमली तब्दील करे छॾी। सिंध के चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत की हिदायतन ते नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हदकलिन के खात्मे लाइ कम करण जो मिजाज नाहे। गैर कानूनी दावतन खिलाफ कार्रवाई कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर की निगरानी में कई वेंदी। सुपरवाइजरन जिले डेमोलेशन ऐं सब लेवल कमेटी जोड़ी वई। कमिश्नर एडिशनल IG, DG, SPCA आबाद कमेटी जो चेयरमैन कमेटी में शामिल हूंदा। जिले डेमोलेशन कमेटी जो चेयरमैन लाॻापियल जिले जो डिप्टी कमिश्नर हूंदो। SSP डायरेक्टर, SPCA असिस्टेंट कमिश्नर, सब रजिस्ट्रार कमेटी जो हिस्सो हूंदा। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम गरम ऐं खुश्क। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब ऐं सिंध के मैदानी इलाइक़नि में मौसम सख्त गरम रही। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, पोठहार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जा इम्कान आहिनि।